झूलण जो अवतार कीअं थियो इहो कंहिंखे पतो ई कोन्हे। मां घणा खां पुछंदो आहियां कंहिंखे ख़बर आहे? हेमू कालाणी यादि न? हेमू कालाणी शहीद भगत सिंह खां घटि आहे या? रुगो पैसो कमाए वॾो थियणु उहो हिकिड़ो हदायत ज़िंदगी में पैसो खपे, पर पैसो ई खपे इन जॻह ते तव्हां अॻिते अची करे पंहिंजे ॿारनि खे 8 खां 10 खां पोइ रुगो दुकान ते त विहारियो। इन जी तुलना में उन्हनि खे पढ़ायो लिखायो, कुझु SP थियनि, कलेक्टर थियनि। केरु चवंदा तव्हां शरणार्थी आहियो, मां उन ज़बान पकड़े वठंदो आहियां। सिंधी कॾहिं बि शरणार्थी कोन हुया न आहिनि, उहे शुरू खां पुरुषार्थी। ऐं कुझु असांजा नंढियूं छोकिरियूं ॿार बि ॾिसण पियो अचे त ॿिए समाज सां वञण जेको तादादु ॾींहों ॾींहुं ॿुधूं पिया, इहो मां सम्झंदो आहियां पीड़ादायक आहे। ऐं हिते जेका दृश्य हुयो, मां सम्झां उहो दृश्य गदर फिल्म में बि दर्शायो वियो आहे त कीअं उतां ट्रेन कटिजी करे आई। अधिकांश सिंधी आहे ऐं घर में हिकु सिंध जो फ़ोटो रखनि ऐं ॿारनि खे ॾेखारनि हिते लाड़काणो आहे, हिते सखर आहे, हिते जैकोबाद आहे, ही कराची आहे। अॼुकल्ह थधिड़ी धीरे धीरे घटिजी वई आहे। मां चवंदो लक्ष्मी जो सॻिड़ो त शायदि हाणे नई पीढ़ी हुनखे सुञाणे ई कोन्हे, ॼाणे ई कोन्हे। मां बि टाइम ते अमरापुर दरबार वेंदो आहियां। जय श्री झूलेलाल। हिन वक़्तु मूंसां गॾु राजस्थान विधानसभा अध्यक्ष आदरणीय दादा श्री वासुदेव देवनानी जी आहिनि, जेके पूर्व में राजस्थान जा शिक्षा मंत्री बि रह चुकिया आहिनि। दादा जय श्री झूलेलाल। दादा तव्हां पंहिंजी महिनत सां राजनीति में एॾो वॾो पद हासिल कयो आहे। वर्तमान में सिंधी समाज जी नई जनरेशन सां गॾु सभिनी लाइ रोल मॉडल आहियो, त तव्हां युवाउनि खे छा था मैसेज ॾियणु चाहियो? मां पंहिंजे सिंधी युवाउनि खे अपील कंदुसि महिनत कनि ऐं समाज जे विभिन्न कमनि में अग्रणी अॻियां अचनि, समाज सुधार रूप में अचनि, शिक्षा में अॻियां अचनि, एडमिनिस्ट्रेटिव जॉब में अॻियां अचनि, राजनीति में अॻियां अचनि। त छाकाणि समाज जे उत्थान लाइ, समाज जी मदद लाइ सुठियुनि जॻहियुनि ते अचणु ज़रूरी आहे। रुगो पैसो कमाए वॾो थियणु उहो हिकिड़ो हदायत ज़िंदगी में पैसो खपे, पर पैसो ई खपे इन जॻह ते तव्हां अॻिते अची करे पंहिंजे ॿारनि खे 8 खां 10 खां पोइ रुगो दुकान ते त विहारियो। इन जी तुलना में उन्हनि खे पढ़ायो लिखायो, कुझु SP थियनि, कलेक्टर थियनि, कुझु सेक्रेटरीज़ थियनि, कुझु समाज जे अॻियां अची करे नेतृत्व कनि। इन लाइ अॻियां अचण जी ज़रूरत आहे, टाइम ॾियण जी ज़रूरत आहे, महिनत करण जी ज़रूरत आहे। छो समाज पंहिंजो उहे महिनती त आहे, रुगो उनखे अॻिते अचण जी ज़रूरत आहे। दादा तव्हां पवित्र श्री अमरापुर स्थान ते दर्शन कया आहिनि, कई मौक़नि ते मान्य श्री ओम बिरला जी खे बि दर्शन कंदे ॾिठो आहे। इहे तव्हांजे गुरुअनि जे प्रति आस्था आहे, त इन मथां तव्हांजा छा वीचार आहिनि? मां बि टाइम ते अमरापुर दरबार वेंदो आहियां। हूअं त नंढे हूंदे खां ई अम्मा ऐं बाबा हमेशह प्रेम प्रकाश ऐं आश्रम सां जुड़ियल हुया ऐं अम्मा जेसि ताईं ज़िंदगी रही तेसि ताईं जेको साल में हिकु दफ़ो सम्मेलन थींदो आहे उन अम्मा ज़रूरु हिते अमरापुर दरबार ईंदी हुई। ऐं घर में बाबा सत्संगी आहे, इन खे ॿिन्ही जे प्रेरणा सां, ॿिन्ही जे आशीर्वाद सां इहे संस्कार मूं में बि आया। ऐं उन्हनि खे ॾिसी करे चाहे अजमेर में पंहिंजा जेके टिकाणा आहिनि, चाहे हिते दरबार आहे, उन वञणु अचणु थींदो आहे। मां चवंदो हर सिंधीअ खे दरबार में अचणु खपे ऐं उन लाइ मां पंहिंजे भेनरुनि खे माउरुनि खे वेनिती कंदुसि त अचो त पंहिंजी नई जनरेशन ॿारनि खे ज़रूरु वठी अचो। या तो अकेला था अचनि ऐं ॿार पंहिंजे घुमंदा था रहनि, ॿियनि धंधनि में था रहनि। ॿारनि खे जेसि ताईं संस्कार न पवंदो तेसि ताईं अॻिते कोन वधी सघंदासीं। ऐं दरबार सां गॾोगॾु जेके सिंधी त्योहार आहिनि उहे बि घरनि में मल्हाइनि। अॼुकल्ह थधिड़ी धीरे धीरे घटिजी वई आहे। मां चवंदो लक्ष्मी जो सॻिड़ो त शायदि हाणे नई पीढ़ी हुनखे सुञाणे ई कोन्हे, ॼाणे ई कोन्हे। अहिड़ी तरह होली मल्हाईंदा आहियूं, होली ते कीअं गीअर, मां त इहो कहिड़ी पंहिंजो खाधो पीतो रहणु सहणु पहनावो आहे, इहो हुननि खे पंहिंजे अपनाइण जी ज़रूरत आहे ऐं फ़ख़ुर सां चवनि मां सिंधी आहियां। जेसि ताईं इहा भाव कोन ईंदो तेसि ताईं ॿियूं ॻाल्हियूं परे थींदियूं। पर इहो मेजर कमु आहे पंहिंजे भेनरुनि जो, माउरुनि जो, पंहिंजे भाॼाइनि जो, त घर में ॿारनि खे अॻिते वधाइनि, सिंधी थियण जो उन्हनि खे अहसासु कराइनि ऐं घर में घटि घर में त उन सां सिंधीअ में ॻाल्हाइनि ऐं उन सां गॾोगॾु घर में झूलेलाल जो
चित्र रखनि ऐं घर में हिकु सिंध जो फ़ोटो रखनि ऐं ॿारनि खे ॾेखारनि हिते लाड़काणो आहे, हिते सखर आहे, हिते जैकोबाद आहे, ही कराची आहे, त ॿारनि जो सिंध सां लॻाव बि बनियो रहंदो, त उन हिसाब सां अॻिते वधंदा। ऐं टियों, पंहिंजे घर में हिकु सिंधी अख़बार ज़रूरु घुराए, जेका उन्हनि जी पसंदि हुजे उहो टेबल ते रखंदा त घर जा भाती बि पढ़ंदा, नओं केरु ईंदो उहो बि ॾिसंदो त हीउ घरु सिंधियत जो आहे, त इन सां सिंधियत वधंदा। त पोइ इहा सॼियूं ॻाल्हियूं पंहिंजे दरबार में वेंदा, पंहिंजे त्योहार मल्हाईंदा। हीअं त रुॻो असीं चेटीचंड ज़रूरु पंहिंजो वटि मल्हाइण जो सभिनी वटि आहे, ऐं मां सम्झां थो हर शहर में जिते बि को सिंधी रहनि था झूलेलाल जा चेटीचंड मल्हाईंदा। पर रुॻो मल्हाईनि न, मल्हाइण सां गॾोगॾु ॿारनि खे सेखारींदासीं चेटीचंड छो मल्हाए रहे, झूलण जो अवतार कीअं थियो, इहो कंहिंखे पतो ई कोन्हे। मां घणा पुछंदो आहियां, कंहिंखे ख़बर आहे त सिंध में मिरख शाह जेको बादशाह हुयो उन सिंधियुनि खे ॾाढो प्रताड़ित कयो ऐं सभिनी सिंधियुनि दरिया जे साम्हूं वेही करे पंहिंजो विर्तु रखियो, भॻवानु झूलेलाल पलित अवतरित थियो। इहा ॻाल्हि हुनजे दिमाग़ में विहारींदासीं त उनजो सिंधी सां प्रेम वधंदो। ईअं सोच मां सिंधी आहियां, छो आहियां हुनखे पतो कोन्हे, सिंधी घर में जनमु वरितो आहे इन करे मां सिंधी, उहो त आहे ई, पर इन सां गॾोगॾु सिंधियत जो उनखे इतिहास ॿुधाइणो पवंदो। मां त कॾहिं न वेनिती कंदो आहियां त हुनखे सिंध जो इतिहास ॿुधाई। मां सम्झां थो हीउ जेको सिंध जो इतिहास आहे, चाहे महाराजा डायर सिंह हुजे, चाहे हेमू कालाणी हुजे, चाहे संत कंवरराम हुजनि, चाहे संत टेऊंराम हुजनि, इन सभिनी जो जेसि ताईं तव्हां जीवन न ॿुधाईंदा। ऐं मां सम्झां थो जेके विदेशी आया भारत ते, सभिनी पहिरियों खां सिंधियुनि ई उनजो आक्रमण जो मुक़ाबिलो कयो, अचण जो रस्तो ई हुयो। ऐं शायदि डायर सिंह हिकिड़ो पहिरियों अहिड़ो वीर हुयो जंहिंजो सॼो परिवार पंहिंजो बलिदान ॾिनो। विश्व में अहिड़ो कहिड़ो महापुरुष कोन्हे जंहिं सॼो परिवार हुयो। हेमू कालाणी यादि कंदा, हेमू कालाणी शहीद भगत सिंह खां घटि आई आहे। उहो शहीद भगत सिंह जहिड़ी शहादत ॾींदो, पर पंहिंजे ॿारनि खे केरु ॿुधाए त साईं। इन करे जॾहिं मां शिक्षा मंत्री हुउसि, मूं हिननि जा पाठ पंहिंजे पाठ्यक्रम में जोड़ाया। 9 ऐं 11 में त महाराजा डायर सिंह हेमू कालाणी पाठ जोड़ायो, ऐं 6, 7, 8 में संत कंवरराम, संत टेऊंराम ऐं भगवान चंद्र जा पाठ हुन में जोड़ाया, जेको सॼो रुॻो सिंधी न पढ़नि, सॼो समाज पढ़े, इन सां जुड़िया। ऐं सिंधियत खे वधाइण लाइ हींअर जून में असांजे मान वारा लाल कृष्ण अडवाणी सिंधु दर्शन यात्रा शुरू कराइनि। उन ते ॿारनि खे वठी वञनि, सिंधु नथी ॾिसनि, अहिड़ी सिंधु नथी पवित्र जिते वेद लिखिया विया, उहा असांजे सिंधियत जी आहे, पर इहो उन्हनि खे अहसासु कराइण जी ज़रूरत आहे। तॾहिं वञी करे असांजो सिंधी हुजण जो अहसासु थींदो, फ़ख़ुरु थींदो, इन जी अॼु ज़रूरत आहे। सिंधी समाज जो सम्मान बीजेपी पार्टी सां ॿी कहिड़ी पार्टी सां कोन्हे। जे पाना माननीय दादा श्री लाल कृष्ण आडवाणी जेके बि भारत रत्न सां सम्मानित कयो आहे, हिन जे मथां दादा तव्हांजा छा वीचार आहिनि? निश्चित सां देरि सां सही, पर अॼु असांजे मान वारा लाल कृष्ण आडवाणी खे जेको भारत रत्न मिलियो, मां सां इहो असांजे नरेंद्र भाई मोदी जेको कमु कयो आहे, इन मोदीअ जी बि मां अभिनंदन कंदुसि त हुननि असांजे वॾनि जी जेका इज़त कई आहे, उहा रुॻो मान्य आडवाणी कोन्हे, सॼे सिंधी समाज जी बि इज़त आहे। ऐं इन लाइ उहो निश्चित रूप सां इनखे भारत रत्न जे लाइक़ु हुया। इनखे पहिरीं मिली वञणु खपंदो, पर हाणे मिलियो आहे, इहो असां लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। ऐं लाल कृष्ण आडवाणी सां गॾोगॾु जेका भारतीय जनता पार्टी आहे, इहो विरहाङे खां वठी करे हमेशह सिंधियुनि सां रही आहे। ऐं विरहाङो जॾहिं थियो ऐं ओॾी महिल उते संघ जूं RSS जूं शाखाऊं लॻंदियूं, उन सभिनी मिली करे हिते आया। ऐं हिते जेका दृश्य हुयो, मां असांजो उहो दृश्य गदर फिल्म में बि दर्शायो वियो आहे त कीअं उतां ट्रेन कटिजी करे आई, अधिकांश सिंधी आहे, ऐं हिते अची करे हिकु हिकु पैसे जो कमु महिनत सां केरु चवंदो आहे तव्हां शरणार्थी आहियो, मां उन ज़बान पकिड़े वठंदो आहियां। सिंधी कॾहिं बि शरणार्थी कोन हुया, न आहिनि, उहे शुरू खां ई पुरुषार्थी रहिया आहिनि ऐं अॼु परमार्थी थी विया आहिनि। उन पुरुषार्थ जे करे अॻिते वधिया। ऐं गॾोगॾु इन सिंधियुनि हमेशह उतां अची करे जेका महिनत कई आहे, ऐं अॼु सॼे देश में जेको इनकम टैक्स कठो थींदो आहे, उन 24% सिंधी उन में इनकम टैक्स जा भागीदार आहे। अहिड़ो असांजा सिंधी आहिनि, पर उनखे फ़ख़ुर जे ॻाल्हि ॿारनि खे ख़बर कोन्हे, इन करे इहा कमी
नज़र अची रही आहे ऐं भारतीय जनता पार्टीअ जे सिंधी भाषा खे 8 शेड्यूल में बि जोड़ायो। इन करे असां अॼु ताईं जेसिताईं सिंधी अचे राजस्थान में वियूं त सिंधियुनि खे हमेशह भारतीय जनता पार्टी अॻिते वधायो आहे ऐं आडवाणी देश जा उप प्रधानमंत्री ताईं पहुता। इहा असां लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे ऐं हिकु उन्हनि खे ॾिसी करे मां असां सिंधी समाज अॼु जुड़ियल आहे। मां त सभिनी ॿुधाईंदो आहियां जेसि ताईं असांजे राष्ट्रगान में पंजाब सिंध गुजरात मराठा आहे तेसि ताईं असांखां सिंध अलॻि केरु करे कोन थो सघे ऐं उन सिंध लाइ सिंधियत जी ज्योति जॻंदी रहे ऐं असांजा सिंधी वधंदा रहनि। ऐं इहो कमु केरु करे सघंदो त रुॻो भाजपा ऐं मोदी ई करे सघंदो, ॿियो कंहिंखे त कंहिं इन जो कोई हिमत ई कोन्हे। दादा तव्हां धार्मिक दृष्टि सां समाज खे छा था मैसेज ॾियणु चाहियो? धार्मिक दृष्टि सां असांजी भारतीय आत्मा आध्यात्म आहे ऐं असीं बिना धर्म जे बिना संस्कारनि जे असीं जी कोन था सघूं। छोकी वॾा त रुॻो पैसनि कमाइण में धंधे में बिज़ी आहिनि, ॿार अॼु जा धीरे धीरे वञनि पिया। मां ॾिसी रहियो आहियां त कुझु असांजे सिंधी समाज जा घणी नई पीढ़ी ऐं ग़रीब पीढ़ी ईसाइनि लाइ अॻिते वधंदी पई वञे। इहो असांजे लाइ ख़तरो आहे। इन करे जेके समाज जा अॻवान आहिनि उन सभिनी खे हिन ते ध्यानु ॾेई करे नई पीढ़ीअ खे सिंधियत सां जोड़े करे हिंदुत्व सां जोड़े रखनि। छा सिंधित्व ऐं हिंदुत्व ॿई हिक जा पर्यायवाची आहिनि ऐं कुझु असांजा नंढियूं छोकिरियूं ॿार बि ॾिसण पियो अचे त ॿिए समाज सां वञण जो जेको तादादु ॾींहों ॾींहुं ॿुधूं पिया, इहो मां सम्झंदो आहियां पीड़ादायक आहे। मन में कष्ट थींदो आहे त असीं सभु ॿारनि खे संस्कार ॾेई करे उन संस्कारनि सां असीं ॿारनि खे जोड़े था रखूं ऐं ॿारनि सां मां सम्झां थो तॾहिं माण्हू संस्कृति सां जुड़ंदो, संस्कार तॾहिं ईंदा जॾहिं आध्यात्म सां जुड़ंदा, तॾहिं मंदरु वेंदा ऐं मंदर असांजा टिकाणा सभिनी हंधि आहिनि ऐं सॼे घर जो वातावरण आध्यात्म भक्तिमय थी वेंदो। मां सम्झां इन लाइ अॼु ज़रूरी आहे त असीं अहिड़ा त्योहार मल्हायूं ऐं जेका ॾींहं आहिनि असांजे वॾनि जूं वर्सियूं आहिनि उन जा जनम जा ॾींहं आहिनि। हींअर जुलाई में मां सम्झां थो त हिते वॾो कार्यक्रम पंहिंजे अमरापुर दरबार थियण वारो आहे जिते साईं जन जो जनम आहे 11 जुलाई ते। अहिड़नि संतनि जे वञनि ऐं अॼुकल्ह मां सम्झंदो अमरापुर दरबार सभिनी खां वॾो दरबार पंहिंजो आहे, पर इन सां गॾोगॾु ॿिया बि उदासीन आश्रम आहिनि, ॿिया बि संत आहिनि। तव्हां त आध्यात्म ते वञो, संतनि ते वञो, उन मुख सां जेको ॿुधो उहो घर में थोरो आचरण में बि रखो। दादा सिंधी समाज जी डिमांड रहंदी आहे सिंधी चैनल चालू करण जी, उनजे मथां तव्हांजा छा वीचार आहिनि? चैनल जा कोशिशूं काफ़ी समय खां हली रहियूं आहिनि, डिमांड थींदी रहंदी आहे, पर मां चवंदो पहिरीं सिंधी चैनल खे ॾिसण वारा ॿुधण वारा त घणी संख्या में तयारु थियनि ऐं चैनल माण्हू अॼु जेका नंढियूं नंढियूं फिल्मूं बि कुझु ठाहियूं अथऊं पर उहे बि ॾिसूं था, घटि था ॾिए, फ्री में आहे त वरी बि किथे वञनि था ॾिसण, पर ॿियूं पिक्चरूं ॾिसंदा पर सिंधी फिल्म। इन करे पहिरीं पंहिंजे घरनि में पंहिंजे मन में सिंधियत खे वधायूं, उहो चैनल बि ईंदी ऐं चैनल जा जेको कोशिशूं हूंदियूं सभई तय कनि, उन कोशिश में का कमी कोन रखंदासीं। सिंधी चैनल थियणु खपे, पर अॼु जेका पुराणी पीढ़ी आहे उन खां अलावा सिंधी भाषा जो ज्ञान ई ख़तमु थी वियो आहे। अरबी त भुलिजी वियासीं, घटि में देवनागरी में त हलो सिंधी भाषा ॻाल्हाईंदा त सम्झंदा, न त नओं ॿार ईंदो सिधो अॼुकल्ह चैनल हलाए करे गाननि में ॿियनि में दृश्य में वञनि था हली। त सिंधियत पैदा कयो, चैनल त तुरंत अची वेंदी, चैनल खां वॾी ॻाल्हि कोन्हे। ऐं सिंध वटि पैसो काफ़ी आहे, सिंधी कलाकार बि आहिनि ऐं सिंधी इन में निपुण बि आहिनि, रुॻो उन्हनि खे हिमत ॾियण जी शुरूआति कंदासीं ऐं चैनल थींदी, उन में जेका बि असांखां मूंखां मदद थींदी ज़रूरु बि कंदासीं। चैनल थियणु खपे, पर हींअर जेको मुंहिंजे जेको ध्यानु आहे DD1 ते हिकिड़ो आर्तवारु ॾींहुं अधु कलाकु सिंधीअ जो प्रोग्राम ईंदो आहे, पर उहो बि ॾिसण वारा ॾाढा घटि आहिनि। असीं ॾियारियूं पहिरीं हींअर अधु कलाकु आहे, पोइ हिकु प्रोग्राम जी जॻह 2 प्रोग्राम, ॿिनि जी जॻह 5 प्रोग्राम, पर इहे धीरे धीरे वधाईंदे पोइ पंहिंजे चैनल ताईं बि असीं पहुची सघंदासीं। दादा तव्हां पंहिंजो कीमती समय ॾियण लाइ तव्हांजो आभार थी व्यक्त कयां हिकु बार वरी। जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल।